सजो तर मुखालिफ थी वियो कहीं कहीं सां मुंहुं ॾियां हुननि त पंहिंजे नालनि सां गॾु अखियूं बि बदिलाए छॾियूं आहिनि हुन मूंखे सजण थी धपकायो आहे इनजे करे हुनजो गुनाह नाक़ाबिले माफ़ी आहे मां हुनखे हरगिज़ बख़्श न कंदुसि हुनजो अंजाम सिर्फ़ हाणे मौत आहे शेर बहादुर अॼु न मां सरदार आहियां न तूं मुजरिम आहीं मूंखे ख़बर आहे त ज़मा ख़ान खे तो क़त्ल कयो आहे सरदार साईं आस्ते ॻाल्हायो कंहिं राज वारे ॿुधी वरितो त सॼे राज भाग में खुआरी थी पवंदी तूं घबराए न मां तुंहिंजी ॻाल्हि खे राज़ रखण जे लाइ पंहिंजा सभु पहरेदार ॿाहिरि मोकिले छॾिया आहिनि सरदार साईं इहो जेको कुझु बि तव्हां कयो आहे इहो मूं ते सॼी ज़िंदगी तव्हांजो एहसानु रहंदो तोते को बि एहसान न कयो अथमि मूं सॼे कोहिस्तान जे राज खे इहो न ॿुधायो आहे त को तूं मुजरिम आहीं उहो सिर्फ़ु इन जे करे त मूं पंहिंजी इज़त क़ाइमु रखी आहे माण्हू छा चवंदा त सरदार शेर मोहम्मद ख़ान हिकु आदि मुजरिम जो साथ ॾेई रहियो आहे न साईं न आदि दुआरी न छो इहे त सभु तक़दीर जी रांदि हुई जंहिंमें मां जकड़जी पई हाँ तव्हांजे अॻियां समूरो हाल ओरे वेठो आहियां तक़दीर खे ॾोह न ॾे शेर बहादुर इंसान जॾहिं बि चाहे पंहिंजी तक़दीर मिटाए सघे थो जेकॾहिं मां पंहिंजे इंतकाम जो बदिलो वठण जे लाइ तुंहिंजे सीने में गोली लाहे छॾिया हा त छा तक़दीर मूंखे मुनसिफ़ खां क़ातिल बणाए छॾे हा हा बणाए छॾे हा पर हीउ सभु कुझु तक़दीर जो न पर असांजो पंहिंजो कानून आहे रास्तो बि सघे सही तव्हां ठीकु था चओ जेकॾहिं तूं ठीकु कई ग़लति जी सुञाणप रखी हा त तूं इहा मुजरिमाना ज़िंदगी न गुज़ारी हा कुझु देरि लाइ ज़रूरु सोची हा असांजी इज़त ऐं राज जी इज़त जो तोखे ख़्यालु ज़रूरु अचे हा इहो ख़्यालु आयो हो साईं जेकॾहिं तोखे इहो ख़्यालु आयो हो शेर बहादुर त तूं असांजे वफ़ादार साथीअ खे क़त्ल न करी हा साईं मां इंतकाम जे अंत में अंधो थी चुको हुउसि ख़ान ज़मान मूंसां बेवाजिबी कई हुन मूं ते जेको तीर हलायो उहो मुंहिंजे सीने में ईअं कची वियो जंहिंखे कढणु मुंहिंजे लाइ हिकु मजबूरी बणिजी वई सरदार साईं मां सभु सम्झां थो तुंहिंजी माउ ख़ुदि असांजे इंसाफ़ जे साइमीअ में हिकु पासे तोखे ई ॿिए तरफ़ पंहिंजा ख्वाब ऐं अरमान रखिया हुया ऐं मुंहिंजे इंसाफ़ खे लिकायो इन करे मां मजबूर आहियां त मां तोखे पंहिंजे राज ऐं बिरादरी मां धिका ॾेई कढियो वरी बि मां ख़्यालु कंदे तोखे पंहिंजे राजूणे फ़ैसिले में घुराईंदो रहियुसि पर जॾहिं मूंखे ख़बर पई त तो मुंहिंजी साॼी बांह खे ज़मा ख़ान जे रूप में कटियो आहे पोइ मूं तोखां हिते रहण जो हक़ फसियो पर पोइ तूं ॾोह कंदो रहे न मुड़ी ज़मान मुंहिंजी भेण खे क़त्ल करे अहिड़ो ॾोह कयो जंहिंजी सज़ा मूं हुनखे हुनजो ई खून करे ॾिनी मूं हुनखे क़त्ल करे को बि ॾोह न कयो जंहिं ते इहो सरदार नाराज़ थियो हाणे मूं बिरादरी वारनि जे अॻियां पंहिंजी बेगुनाही साबित कीअं कयां मूंखे हिन बाहि में टपो ॾियणो पवंदो पोइ भली ज़िंदगी मिले या मौत हिकु रस्तो बचियो आहे मूंखे मासी नेमत जे घर वञणो पवंदो इन खां बहितर रस्तो मूंखे ॿियो नथो मिली सघे
अदा क्या कर जेकी कुछ भी थियो सुठो थियो या ख़राब थियो विसारे छॾियो दुख करण सां ॻोड़ा करण सां जिंदगी जो गाॾो हली कोन सघो। शाबाश थी बावली शाबाश थी। तू भी ये ॻाल्हियूं कंदे त मूंखे दुख न थींदो मुझे तो हाँ डरी पवंदो पोइ मां हिन कोहिस्तान में कीअं जी सघंदुसि कीअं। अदा छा कर मां तोखे दुख में ॾिसी नथो सघां जेकॾहिं तूं हिणो थींदे त मां पंहिंजो वस विसारे वेंदुसि। यादि अथई तूं मां बजार खान हिक ॿिए जा पल हुआसीं ॾंढ हुआसीं पर अलाए कहिड़ी हवा हली जो तीली तीली थी वियासीं। वो तो वरी भी सभिनी खे मेड़ मिंत करण जी कोशिश भी कई पर मूंसां कंहिं बि साथ कोन ॾिनो कंहिं बि न। जेकॾहिं तूं गुलज़रीन ऐं गुलबानू जो निकाह पढ़ाए छॾी हा केॾो न सुठो थिए हा अहिड़ा ॾींहं पाण खे ॾिसणा न पवंदा। कीस त मूंसां थियो आहे तव्हां सभिनी गॾिजी मूंसां कीस कयो आहे तव्हां त वरी बि सही सलामत वेठा आहियो लोड़ियो त मूं न राज में बिरादरी में पूरे कोहिस्तान में ख्वारी त मुंहिंजी थी न मुंहिंजी। का बि ख्वारी न आहे थी इहो सोचण तो छॾे ॾे हाणे त हालतूं सुधरण लॻियूं आहिनि ख़ुदा कंदो त पाण हिन कोहिस्तान में वरी ख़ुशियुनि जा गीत गॾिजी ॻाईंदासीं। माफ़ कर तोखे जरूरत कीअं थी आहे जो तूं मुंहिंजे घर आयो आहीं तूं मुंहिंजे करीम बख़्शे जो कातिल आहीं मां तोखे कॾहिं माफ़ न कंदसि कॾहिं बि तोखे माफ़ न कंदसि तूं मुंहिंजी झोली उजाड़े छॾी आहे। पंहिंजे पुट करीम बख़्शी जे सदके में मूंखे माफ़ कर छो त मुंहिंजो अम्मा आहीं अम्मा त बच्चन के माफ़ कंदा आहिनि मूंखे माफ़ कर न त मां तुंहिंजे कदमनि मां न उथंदुमि मूंखे माफ़ कर तोखे कसम आहे मूंखे माफ़ कर मां सॼी ज़िंदगी तुंहिंजे कदमनि में वेही तुंहिंजी ख़िदमत करे क़यामत जे ॾींहुं पंहिंजे गुनाहनि जो अज़ालो करणु चाहियां थो मूंखे माफ़ कर। बस जेकॾहिं तोखे मुंहिंजी ग़लती जो अहसासु थियो आहे वञ मां तोखे माफ़ कयो मैं पंहिंजे करीम बख़्शे जो खून वञ। मां करीम बख़्शी जे क़बर ते वञी उन खां माफ़ी घुरंदुसि मूंखे यकीन आहे त क़यामत जे ॾींहुं हू मूंखे ज़रूरु माफ़ कंदो। हाँ ख़राब ना हा दुनिया वारनि मूंखे भुलायो मूंखे गुमराह बणायो मां भुलंदुसि। जेकॾहिं तुंहिंजूं हाणे अखियूं खुली वियूं आहिनि न त गुनाहनि खां तौबा कर ख़ुदा जा दर
तो पंहिंजे लाइ अञा पंधु कोन थिया आहिनि। अमा वो शेर बात द्वारी बन चुको है। तव्हां मूंखां पंहिंजी कसम वठो। कंहिं बि कसम खणण जी ज़रूरत नाहे। इन में तोखे केर बि बुरो कोन चवंदो। जेकॾहिं तव्हां चाहियो त मुंहिंजे मथां जेकी बदनामी जा दाग लॻल आहिनि उहे थोपी सघनि था। मां राज ऐं बिरादरी में हिकु भेरो हींअर कंधु खणी हलण जहिड़ो थी सघां। रुगो तव्हां मूं मथां सबक़त जो हथ रखो। मूं तोखे सभु गुनाह माफ़ करे छॾिया। अञा मां छा कयां? जेकॾहिं तव्हां चाहियो त मां शराफ़त नई ज़िंदगी शुरू करे सघां थो। तोखे हिन मां खां छा खपे? बस अमर नंढड़ो बात वॾी ॻाल्हि। असल में मां हिन दुनिया ते अकेलो आहियां। को भाई बि तो कोन्हे को। जेकॾहिं मुंहिंजो को हुजे त इहा ॻाल्हि उहो करे। ॿुधाए पुट, तूं छा थो चवणु चाहीं? मूंखे शेरबानो जो संग। कमीना, ज़लील इंसान, तुझी एॾी जुरत जो तूं मुंहिंजी धीउ जो नालो पंहिंजी हिन गंदी ज़बान ते आंदो आहे। मां चवां थी हींअर जो हींअर मुंहिंजी नज़रुनि जा टरी वञ, टरी वञ। अम्मा हिन में का बुरी ॻाल्हि त न कई। इन खां वधीक बुरी ॻाल्हि बि कहिड़ी थी सघे थी? ॿुधाए। खबरदार, खबरदार जो ॿीहर इन पंहिंजी ज़बान ते मुंहिंजी धीअ जो नालो बि खयो अथई त इहा ज़बान ककड़ी मुंहिंजी छिके खणंदी सै। अॻ में मुंहिंजे सीने मां हाँ कढी वरिती ऐं हाणे तूं दिलि बि कढण थो चाहीं। मां चवां थी निकिरी वञ, निकिरी वञ मुंहिंजे घर मां। हींअर हेॾे रुख न कजे। हीअ मां हाणे तोखे माफ़ कॾहिं न कंदी। निकिरी वञ, निकिरी वञ, मुंहिंजे घर मां। हेॾे पंहिंजी शिकिल खणी ॿीहर न अचिजे। चाचा फ़कीरा केॾा पंधु पियो आई? अब हाणे दिलि थी चवे त ही मुल्क त छा पर ही दुनिया ई छॾे वञिजे। हीणी छो थो बोली चाचा फ़कीरा? मुल्क मौला जो आहे, मौला जो, कंहिं वॾेरे या सरदार जो नाहे। पियो घुम, तूं पियो न वेठो हुज, पियो न। मां तोसां गॾु आहियां, गॾु। पर बाबा तूं पंहिंजो ख़्यालु कजांइ। विख विख ते दुश्मन तोॾा फाड़ियो वेठो अथई। चाचा फ़कीरा सोराब ख़ान हे लंघ लताड़े पार पहुतो आहे, तूं फिक्र न कर। बाबा वरी बि दुश्मन खे ॻुझो धक हणण जो मौक़ो न ॾिजांइ। जेको दुश्मन मुंहुं पियो उनखे सोराब ख़ान पाण ई मुंहुं ॾींदो। बस बाबा असां मिसकीननि खे हाणे अल्लाह खां पोइ तुंहिंजो ई आसरो आहे। दुआ खपे तुंहिंजी चाचा फ़कीरा। बाक़ी दुश्मन जे धक हणण खां पहिरीं उनखे अधमोह करे छॾिबो, अधमोह। सोराब खे मज़ाक सम्झो अथई छा? अल्लाह भली कंदई चाचा फ़कीरा। सोराब जो साथ तोसां मरण घड़ीअ ताईं गॾु ई रहंदो। बाक़ी मां पंहिंजे माण्हुनि खे चई थो छॾियां त हो तुंहिंजे घर जी जांच ते ईंदा ई रहंदा। अबा ॿुधो अथऊं त तूं सरदारी जी पग थो ॿधी। असांजो सरदार चाचा शेर मोहम्मद ख़ान अञा ज़िंदा आहे ऐं हुनजे जीअरे हूंदे कंहिंजी मजाल ई नाहे जो हू पंहिंजे मथे ते पग जो हिकु वर बि हणे। बालाज ख़ान जी ये अची कल्ह छड़ी आहे, कल्ह। सो पियो पूरो पचाई, पूरो।
जेकॾहिं मुंहिंजो को हुजे त इहा ॻाल्हि उहो करे। ॿुधाए पुट तूं छा थो चवणु चाहीं? मूंखे शेरबानो जो संग कमीना ज़लील इंसान तुझी एॾी जुरत जो तूं मुंहिंजी धीउ जो नालो पंहिंजी गंदी ज़बान ते आंदो आहे। मां चवां थी हींअर जो हींअर मुंहिंजी नज़रुनि जा ॾाढो टरी वञ। अम्मा नमीनो का बुरी ॻाल्हि त न कई। इन खां वधीक बुरी ॻाल्हि ॿी कहिड़ी थी सघे थी? ॿुधाए। खबरदार जो ॿीहर इन पंहिंजी ज़बान ते मुंहिंजी धीअ जो नालो बि खयो अथई। जिनकर छा सोच गया बाबा मूंखे मुरीद जी यादूं सुम्हण नथी ॾियनि। न राति जो निंड आहे ऐं न ॾींहं जो आराम। दिलि चाहे थी त सॼे कोहिस्तान खे बाहि सां साड़े छॾियां। सॼे कोस्तान खे बाहि ॾियण मां कहिड़ो फ़ाइदो थिए? बाहि त रुॻो बालाज खान जे घर खे ॾियणी आहे। बाबा मां हुन सां अहिड़ो हशर कंदसि त हुनजी अचण वारी नस्लूं यादि कंदियूं। हा पुट अॻु तोखे मां रोकींदुसि पर हाणे न रोकींदुसि छो जो बालाज खान हाणे हदूं टिपी वियो आहे। 6 करे छॾियो अथव। हुन सां अहिड़ो हशर करिणो आहे जो हू सॼी ज़िंदगी यादि करे। सॼी ज़िंदगी तॾहिं यादि कंदो न जॾहिं जहिड़ो हूंदो। मां त हुनखे जहिड़ो ॾिसण ई नथी चाहियां। इहा तुंहिंजे दिलि जी तमन्ना पूरी थी वेंदी पर पुट थोरो एहतियात सां। एहतियात इहो लफ़्ज़ ॿुधी मुंहिंजा त कन पची विया आहिनि। मां हिकिड़ो बि मिंट बालाज खे हुनजे नाले खे नथी बर्दाश्त करे सघां। तुंहिंजी ॻाल्हि सही आहे पर बाबा जेतिरो न बालाज खे तड़पंदे ई मरंदे मां ॾिसंदसि न ओतिरो ई मुरीद जी रूह खे सुकून मिलंदो। पुट तूं अकेली औरत टुटी पवंदे। तो जेको जमाल सां रवैयो रखियो आहे न उहो ठीकु न आहे। बाबा मां पंहिंजी इहा लड़ाई पाण विड़ंदसि। मूंखे लड़ाई में के ॿिए कंहिंजी ज़रूरत न आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।